मोरो मां जानी जोमाणी जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में लोड शेडिंग मामूल ते आणण जो ऐलान, बक़ायाउनि जी अदायगी ऐं बिजली चोरी रोकण जी अपील। मोरो इंजीनियर अब्दुल सत्तार चना प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1 महीनो अॻु सोशल मीडिया ते लोड शेडिंग बाबति मनफ़ी प्रोपगेंडा हलाई वई, जॾहिं त इम्तिहाननि दौरान बिजली जी टाइम में तब्दीली ऐं आलमी हालतुनि ख़ासि तौरु जंग ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में वाध सबबि लोड शेडिंग में आर्ज़ी इज़ाफ़ो थियो। हुन चयो त हाणे सूरतहाल बहितर थी चुकी आहे ऐं बिजली जी फ़राहमी मामूल मुताबिक़ बहाल कई पई वञे। हुन अवाम खे अपील कई त हू पंहिंजे करंट बिलनि सां गॾु बक़ायाऊं पिणु जमा कराइनि ऐं बिजली चोरी खां पासो कनि, छो त हुन सबबि लोड शेडिंग वधे थी। इंजीनियर अब्दुल सत्तार चना मूजिबि मोरो में लॻभॻि 12 अरब रुपयनि जूं बक़ायाऊं आहिनि, जॾहिं त हर महीने करोड़ें रुपयनि जी बिजली इस्तेमालु कई वञे थी, पर बिलिंग सिर्फ़ु कुझु लख रुपया ताईं महदूद आहे। हिन शहरियुनि खे हिदायत कई त घरनि में गैर ज़रूरी बुरके औज़ार जहिड़ो कि इज़ाफ़ी बल्ब ऐं पखा, AC ऐं इस्त्री जे इस्तेमाल खां पासो कनि।